वेलकम बैक नाज़रीन बुलेटिन सिंध जे अॾे पुट शहीद बशीर खान कुरैशी जी अॼु वरसी मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए केस कराचे तहसीन पेश कयो पियो वञे। रतो दिरो में मुख्य तक़रीब थियल आहे जंहिंखे जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। बशीर खान कुरैशी 10 अगस्त 1969 ते डेरे जे मोटनपुर पाड़े में गुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में जनम वरितो। बशीर खान कुरैशी मैट्रिक ताईं तालीम पंहिंजे अबाणी शहर में हासिल कई। इंटर शिकारपुर के कॉलेज मां करण बाद वधीक तालीम लाइ सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला वरती। बशीर खान कुरैशी शागिर्द सियासत में हिस्सो वरितो ऐं GSM स्टूडेंट्स फेडरेशन में शामिल थियो। शागिर्द सियासत में हिस्सो वठण सबबि 1981 में सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया खेसि 1 साल लाइ रिस्ट्रिक्ट कयो। 1990 में उन उहिदे ते खेसि ॿीहर चूंडियो वियो। बशीर खान कुरैशी 1995 में GSM क़ौमी वाज़ जो डिप्टी कन्वीनर मुक़रर थियो। 1996 में जस्कम जो जनरल सेक्रेटरी ऐं अॻिते हली चेयरमैन चूंडी वियो। 1978 में पहिरियों भेरो केस टंडोजाम पुलिस गिरफ़्तार कयो। 17 अगस्त 1994 में फाटक वारो वाक़ियो संदसि ज़िंदगी लाइ फ़ैसिलाइतो साबित थियो। जनरल ज़ियाउल हक़ जे मार्शल लॉ जे दौर में ख़ाली हथ शागिर्दनि ते गोलियूं हयूं वयूं। 15 जनवरी 1985 ते केस रते डेरे मां गिरफ़्तार कयो पियो ऐं मुख़्तलिफ़ थाणनि ते रखी मथस टॉर्चर कयो वियो। बशीर खान कुरैशी जो संदसि तक़रीरनि ते वधल किताब जाॻिया जंग जवान छिटियल आहिनि। सिंध जे हिन अॾे पुट खे 7 अप्रैल 2012 में शहीद कयो पियो पर सिंध केस कॾहिं बि विसारे न सघंदी।